खानवा में साफ़ी ने एहतजाज कंदे चयो त धरती टीवी रिपोर्टर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाखे रवीनी जो बदमस्त क्लार्क असगर थयुम एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर ते कवरेज करण खां मच्छर थी पियो ऐं धरती टीवी रिपोर्टर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाखे कथा लफ़्ज़ ॻाल्हाए ऐं धिका ॾेई के मिराई मोबाइल पूरे उछलाए छॾी। इतला ते असिस्टेंट कमिश्नर उमरान खान पेच जाती पुलिस के हुकुम ॾिनो त साफ़ी खे फौरी तरह गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो वञे। तक़रीबन 2 कलाक ताईं साफ़ी बंदी रखियो वियो जंहिं बैदि मुक़ामी माण्हुनि ऐं साफ़ियुनि जी मुदाख़लत ते साफ़ियुनि खे आज़ादु कयो वियो। अहिड़े अमल ते सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कई वञे थी ऐं साफ़ियुनि एहतजाज कंदे चयो त धरती टीवी रिपोर्टर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह सां इंसाफ़ कयो वञे ऐं बदमस्त क्लार्क असगर खे मुअतल कयो वञे। ॿी सूरत में साफ़ियुनि चयो त लॉकडाउन जो हदूद तोड़े उन्हनि एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर खानवा आतिफ़ सेतो, शाइन न्यूज़।